इहो नवाज़ शरीफ़ ख़ुदि नवाज़ लीग लाइ ॾुखियाई करे पियो ऐं इन करे मां चाहियां थो त नवाज़ शरीफ़ जो प्राइम मिनिस्टर हीअं त ख़ैर चवंदा त नवाज़ शरीफ़ थींदो ताकी वोट बैंक त नवाज़ शरीफ़ जेतिरो बि आहे उहो नवाज़ शरीफ़ जो वोट बैंक आहे, शहबाज़ शरीफ़ जो न आहे जेको पॉपुलर वोट जेतिरो बि आहे पंजाब। लेकिन IPP क्यू लीग सुभाणे लबैक वारनि सां ॿियनि सां सीट एडजस्टमेंट जो मतिलबु इहो ई थी वियो। तव्हांखे यादि आहे शुरू में राणा सनावला वॾी जेको आहे हू हाम हणंदो त असीं पंजाब में कंहिंसां बि सीट अॼु उहो ई राणा सनावला चए थो त समूरी पार्टियुनि लाइ असां दरवाज़ा खुलियल आहिनि। माना नवाज़ लीग खे इहो पक थी वई आहे न, पक थी वई आहे या पक ॾियारी वई आहे, इन में फ़र्क़ु आहे। जी पक कॾहिं कॾहिं थी वेंदी आहे, कॾहिं कॾहिं ॿियो अची तव्हांखे पक ॾियारींदो आहे त हीअं आहे। जी त भाईजान पंहिंजे सिर अगरि रुॻो बीठो ऐं पाण में अगरि तव्हां वोट विरहायो त कमु लही वेंदव। त हीअ संगत साथ आहे, तव्हां सां मेड़े ॾियूं था, गॾाए ॾियूं था, इन सां गॾु तव्हांजी आईंदा जी ज़िंदगी हलणी आहे। त अगरि आईंदा जी ज़िंदगी हिननि सां हलणी आहे त मूंखे सम्झायो त नवाज़ शरीफ़ साहब जो जेको टेम्परामेंट आहे, जेको हुनजो मिज़ाज आहे, जेको हुनजो रवैयो आहे, त इस्टेब्लिशमेंट ऐं जेके IPP टाइप पार्टियूं आहिनि जेके इस्टेब्लिशमेंट जे ई चवण ते नवाज़ लीग सां गॾु वेठियूं आहिनि, उहो सुभाणे रोज़ दाही थी बीहंदा न, सही आपने कहाँ भेज दिया, मियाँ साहब तो मुलाक़ात ही नहीं करते हैं। त उन में पोइ शहबाज़ शरीफ़ फिट अचे थो, छाकाणि त हू शरीफ़ माण्हू जेको ॿुधूं था त सुम्हे बि 3 कलाक या 2.5 कलाक थियो सिर्फ़ु। थींदी आहे कुझु माण्हुनि खे इहे प्रॉब्लम हूंदी आहे, इंसोमनिया लाइ छा चवंदा आहिनि, नथो चवां बीमार आहे मियाँ शहबाज़ शरीफ़ साहब, अलाए सभिनी खे हयाती तंदुरुस्ती ॾे, पर घटि सुम्हे थो तंहिंजे करे वधीक कलाक कमु करे सघे थो। सो शहबाज़ शरीफ़ कैन बी मतिलबु आउं सम्झां थो त हीअ जेको नवाज़ शरीफ़ साहब जी गुफ़्तगू बि कई आहे हिन खां पोइ लॻे। ऐं मियाँ नवाज़ शरीफ़ लाइ बि इहो आहे न, ॾिसो त अगरि हू अॼु ठाहे छॾे थो शहबाज़ शरीफ़ खे प्राइम मिनिस्टर ऐं पंहिंजी धीउ खे चीफ मिनिस्टर पंजाब, त जेको ही दौर सल्तनत जो हिकिड़ो जेको हले थो, सियासी सल्तनत जो, पॉलिटिकल डायनेस्टी जो, त ठीकु आहे, मरियम नवाज़ हिकिड़ो दफ़ो पंजाब खे अगरि क्रिप में वठी वई ऐं शहबाज़ शरीफ़ साहब बि ज़ाहिर हाणे उमिरि जो हुन हिसे में पहुतो आहे, त पोइ पंजाब मां शी कैन नेक्स्ट टाइम हू प्राइम मिनिस्ट्री जो ख़्वाहिश करे सघे थी। पर नवाज़ शरीफ़ छॾींदो जॻह त ॿियनि जी हेठां तरक़ी थींदी न। भई ख़ुदि नवाज़ शरीफ़ पहिरीं चीफ मिनिस्टर पंजाब थियो, पोइ प्राइम मिनिस्टर थियो, ख़ुदि शहबाज़ शरीफ़ पहिरीं चीफ मिनिस्टर पंजाब थियो, पोइ प्राइम मिनिस्टर थियो। अॼु हिकिड़े दोस्त चए पियो त बिलावल भुट्टो ज़रदारी खे बि पहिरीं चीफ मिनिस्टर सिंध थियणु खपे। ऐं हिते कारकर्दगी ॾेखारे, जीअं नरेंद्र मोदी जेको आहे हुन गुजरात में परफॉर्मेंस ॾेखारी, ख़ैर उहो त पीपल्स पार्टी जो मसइलो आहे, लेकिन हिते आउं सम्झां थो त शहबाज़ शरीफ़ जेको आहे उहो ई सभिनी जो जेके गैर सियासी क़ुवतूं आहिनि ऐं सियासी क़ुवतूं आहिनि, उनजो कंसेंसस मुंहिंजे ख़्याल शहबाज़ शरीफ़ ते बीहंदो।